नाज़रीन, सिंध जे निगरान घरू वज़ीर शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि खे 2 हफ़्तनि में गिरफ़्तार करण जो ऐलान कयो आहे। सिंध जे निगरान घरू वज़ीर रिटायर ब्रिगेडियर हारिस नवाज़ कराची प्रेस क्लब पहुची एहतजाज कंदड़नि सां मुलाक़ात कई आहे। 2 हफ़्तनि में शहीद जान मोहम्मद महर जा कातिल गिरफ़्तार करण जी ख़ातिरीअ बाद साफ़िन एहतजाज ख़त्म करे छॾियो आहे। निगरान घरू वज़ीर हारिस नवाज़ चयो आहे त शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ कचे में रेंजर्स ऑपरेशन कयो वेंदो। 2 हफ़्तनि में कातिलनि खे गिरफ़्तार करे इबरतनाक सज़ा ॾिनी वेंदी। सहूलतकारनि ऐं मुख़बरनि खे बि बख़्श न कंदासीं। निगरान घरू वज़ीर हारिस नवाज़ चयो आहे त JIT सरबराह खे तब्दील करे सीनियर ऑफिसर खे शामिल कयो वेंदो। केस में जेका बि अॻभराई थी मीडिया खे आगाह कयो वेंदो। असांजी हुकूमत जो सियासत सां को तालुक़ न आहे। हर प्लेटफॉर्म ते सहाफ़ियुनि जो आवाज़ बणिजंदासीं। नाज़रीन, असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाए रहिया आहियूं त सिंध जे निगरान घरू वज़ीर शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि खे 2 हफ़्तनि में गिरफ़्तार करण जो ऐलान कयो आहे। सिंध जे निगरान घरू वज़ीर रिटायर ब्रिगेडियर हारिस नवाज़ कराची प्रेस क्लब पहुची एहतजाज कंदड़ साफ़ियुनि सां मुलाक़ात कई आहे। 2 हफ़्तनि में शहीद जान मोहम्मद महर जा कातिल गिरफ़्तार करण जी ख़ातिरीअ बाद एहतजाज ख़त्म करे छॾियो आहे। निगरान घरू वज़ीर हारिस नवाज़ चयो आहे त शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ कचे में रेंजर्स ऑपरेशन कयो वेंदो। 2 हफ़्तनि में कातिलनि खे गिरफ़्तार करे इबरतनाक सज़ा ॾिनी वेंदी। सहूलतकारनि ऐं मुख़बरनि खे बि बख़्श न कंदासीं। निगरान घरू वज़ीर हारिस नवाज़ चयो आहे त JIT सरबराह खे तब्दील करे सीनियर ऑफिसर खे शामिल कयो वेंदो। केस में जेका बि अॻभराई थी मीडिया खे आगाह कयो वेंदो। असांजी हुकूमत जो सियासत सां को तालुक़ न आहे। हर प्लेटफॉर्म ते सहाफ़ियुनि जो आवाज़ बणिजंदासीं।